नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। सकण मास्कर अली लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ DIG शहीद बेनज़ीराबाद ख़ादिम हुसैन रिंद चयो आहे त मंशियात हिकु नासूर आहे जंहिंखे ख़तमु करणु ऐं उनजी निशानदही करणु असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। इहा ॻाल्हि हुन सकण जे सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई पारां सकरन में मंशियात जे वाहिपे ऐं विकिरे बाबति साणस थींदड़ मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चई। हिन वधीक चयो त पूरी कोशिश हूंदी त सकरण समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद खे मंशियात समेत हर ॾोह खां पाक करियूं। हिन वधीक चयो त सकरण मां कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे जिन खां पुछा ॻाछा करे रहिया आहियूं, जंहिंसां ॻुझनि हथनि ताईं पहुचण में मदद मिलंदी। हिन सकरण मां मंशियात जे मुबैना इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल औरत जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी बाबति पुछियल हिकु सवाल जे जवाब में चयो त औरत खे गिरफ़्तार करे खांसि पुछा ॻाछा कई आहे। औरत हुअण जे नाते खेसि आज़ादु ज़रूरु कयो आहे, पर संदसि बारे में मुकमिल जांच करे रहिया आहियूं। हिन वधीक चयो त मंशियात फ़ुरोश हुजे या कंहिं बि क़िस्म जो ॾोहारी, भली केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, पर खेसि बख़्श न कयो वेंदो। इनशाअल्लाह सकरन खे मंशियात खां बिल्कुलु आजो करे पोइ दम पटींदासीं। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।